नवाबशाह जिला के दौड़ में गोठाणन पारा सिमनालन जा घारा बंद ऐं पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। गोठाणा महराण हाईवे दौड़ खां 1 किलोमीटर ताईं पैदल मार्च करे प्रेस क्लब अॻियां धरणो हणी वेही रहिया। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त महीनो गुज़रण बावजूद सिमनालन खे लॻल घारा बंद नाहिनि थिया। इंतज़ामिया पानी निकाल कराइण लाइ तैयार नाहे। नवाबशाह जिला के दौड़ बांधी ऐं भरपासे में पानी बीठल आहे। गोठाणन पारां सिमनालन जा घारा बंद न थियण ऐं पानी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी धरणो हंयो वियो आहे। गोठाणन महराण हाईवे खां 1 किलोमीटर ताईं पैदल मार्च करे दौड़ प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो ऐं धरणो हंयो। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त महीनो गुज़रण बावजूद सिमनालन खे लॻल घारा बंद नाहिनि कराया विया। इंतज़ामिया पानी निकाल कराइण लाइ तैयार नाहे। बाबर वसाण का तफ़सील मालूम क्यों था। बाबर वसाण आगाह कजो, इंतज़ामिया अञा ताईं को तहरुकी न पई वठे त इन्हनि इलाइक़नि जो पानी कीअं निकाल थींदो। सिमनालन खे लॻल घारा बि बंदि नाहिनि कराया विया। 1 महीनो गुज़रण बावजूद जेको हितां जी इंतज़ामिया जी नाइली चइजे या जेके करोड़े रुपयनि जा फंड आहिनि उहे हड़प करणु चइजनि, पर इंतज़ामिया किथे नज़र न अचण ख़िलाफ़ अॼु यूसी सन, यूसी मनड़ो, यूसी अबोलसन जे समें गोठाणन महराण हाईवे दौड़ खां रैली कढी पैदल मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो आहे, जिथे सिंध तरक़ी पसंद पार्टी, सिंध यूनाइटेड पार्टी, जिस्कम, एसीयू जिस्कम ऐं उन खां पोइ जेयू आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो समेत मुख़्तलिफ़ जमायतुनि जा अॻुवान बि मुज़ाहिरीन सां गॾु शरीक आहिनि। इन्हनि इहो ई मुतालबो कयो आहे त असां 2 ॾींहंनि खां दौड़ प्रेस क्लब जे साम्हूं अलामती बुख हड़ताल करे हिते एहतिजाज ते वेठल आहियूं, पर को बि चूंडियल नुमाइंदो तोड़े कामोरो असांजी वायर करण जे लाइ तयारु आहे। हिन मुतालबो कयो आहे त मथे ॼाणायल हिन ॻोठनि मां बरसाती पानी निकाल कयो वञे। ॿी सूरत में जेसीं पानी निकाल न थींदो हिननि जो एहतिजाज जारी रहंदो। जी अमीर। बाबर वसाण महिरबानी।